अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम, अम्मा बाद, फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना अरसलनाक बिल हक़ बशीरन व नज़ीरा। अल्लाह ताला फ़रमाए तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां तव्हांखे हिकिड़े सीरियस मक़सद लाइ मोकिलियो आहे। हिन दुनिया में क़ुरान ॾिनो अथऊं ऐं तव्हांजो कमु आहे त उन मक़सद मां माण्हुनि खे ख़ुशख़बरी बि ॾसियो ऐं ड्रेॼारियो। जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चवण ते न हलंदव, हिन क़ुरान पाक जे कोर्स ते न हलंदव त पोइ तव्हांखे ख़तरो आहे, ऐं जे हलंदव तव्हांखे ख़ुशख़बरी आहे। चए थो व इन मिन उम्मतिन इल्ला ख़ला फ़ीहा नज़ीर। अल्लाह ताला फ़रमाए थो त का बि क़ौम आदम अलैहिस्सलाम खां को इलाइक़ो का ज़मीन जो टुकड़ो अहिड़ो कोन गुज़रियो आहे जिथे पंहिंजो मूं नबी न मोकिलियो हुजे। ईअं थी नथो सघे त अल्लाह ताला कंहिं वॾी क़ौम ॾे नबी न मोकिले पोइ उन्हनि खे जहन्नम में विझे। इन कोन थी, इहो बेइंसाफ़ी अल्लाह साईं कॾहिं न कंदो। तॾहिं क़ुरान में अल्लाह थो चए व इन मिन उम्मतिन इल्ला ख़ला फ़ीहा नज़ीर, माना का बि अहिड़ी क़ौम ऐं गुरोह नाहे हिन धरतीअ जे तख़्ते ते जिन ते असां कोन को ड्रेॼाड़ींदड़ नबी न मोकिलियो हुजे। व यक़ूलुल लज़ीन कफ़रू, ऐं काफ़र वरी आर्ग्यूमेंट कंदा आहिनि, लौला उनज़िल अलैहि आयतु मिन रब्बिही, त तव्हां ते अलाह जे तरफ़ां पंहिंजो जेको आहे सो को मौज़ो छो नथो लहे। त चईनि इन्नमा अंत मुनज़िर, चए थो तव्हां रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहो त तव्हां माण्हुनि खे हिन कोर्स जो किताब ॾेई उनखे ख़बरदार करण वारा आहियो। वल कुल क़ौमिन हाद, ऐं असां हर क़ौम ॾे हादी मोकिलियो आहे जिन हिननि खे मुंहिंजो दीन पहुचायो हूंदो। हाणे इन्हीअ खां पोइ अल्लाह जे हिन दावा खां पोइ असां ॾिसणु चाहियूं था त छा हिंदू मज़हब ॾे बि को क़ुरान आयो हो या को नबी आयो हो? छा इहा बि कंहिं नबीअ जी क़ौम आहे? छो त वॾो इलाइक़ो आहे ऐं असां सभु मुस्लमान उन्हनि मां थिया आहियूं। असीं सिंधी जेके बि आहियूं, शुरू में जॾहिं मोहम्मद बिन क़ासिम खां अॻु में सॼो हिंदुस्तान, नेपाल, बांग्लादेश हिंदू आहे, ऐं इन मां 40% जेके असीं कन्वर्ट थिया आहियूं असां हिंदुनि मां थिया आहियूं। त कहिड़े सबब जे करे असीं हिंदुनि में थियासीं, केॾी सिमिलरिटी कहिड़ी हुई? तंहिंजे करे अॼु असां इन में उलमान जेके इन्हनि ते रिसर्च कई आहे इन ॻाल्हि कयूं था। पहिरीं ॻाल्हि त हिंदुनि में जेके किताब आहिनि जीअं शास्त्रा, गीता, रामायण, इहे इल्हामी किताब न आहिनि। हिंदू मत सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु वेदनि खे, इन में रगवीद बि अची वञे थो, आसमानी सॾनि था, माना जेके रगवीद आहे हिननि जो, इहो हिननि जो क़ुरान आहे जेको चवनि था त इहो अलाह जे तरफ़ां या भॻवान जे तरफ़ां मथां लथो आहे। बाक़ी जेके हिन जा ॿिया किताब आहिनि जीअं गीता आहे, शास्त्र, रामायण, इहा हिन जी तशरीह आहे, वेदनि जी तशरीह आहे, इहे इल्हामी किताब न आहिनि। यादि रखो त सभु इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त दुनिया जा क़दीम तरीन किताब वेद आहिनि, माना हिंदुनि जो मज़हब सभिनी खां पुराणो आहे। जेके 20 करोड़ साल अॻु में हुननि नालनि सां लिखिया विया हुआ, जेके तूफ़ान नूह, जल पर लोया, मुनहुमार सिट, माना इहे इन्हनि जो मज़हब शुरू थिए थो तूफ़ान नूह खां। ऐं हिननि जा नाला आहिनि अगंद, नुगना, आबवा। हाणे अल्लाह ताला ख़ासि वॾियुनि क़ौमुनि जो ज़िक्र कयो आहे। अल्लाह ताला फ़रमाए थो इन लज़ीन आमनू, जेके ईमान वारा आहिनि, वल्लज़ीन हादू, यहूदी, व नसारा, ईसाई, व साबीन, हे कंहिंखे थो चए साबीन? केरु आहे? ॾिसो, जेसिताईं यहूदी बि त वॾी हिकिड़ो जुथो आहे, नसारा बि वॾो जथो आहे, त हे साबईन केरु आहिनि? चए थो जेकॾहिं ईमान आणनि था इहे टई, मन आमन बिल्लाह, ईमान आणनि अलाह ते, यौमिल आख़िरत ते ईमान आणनि, अमल सालिहन, नेक अमल कनि, फलहुम अजरुम इंद रब्बिहिम, त अलाह हिननि खे बजुर ॾींदो। असीं ॾिसूं था त क़ुरान पाक में जिन वॾियूं क़ौमुनि जो ज़िक्र आहे से आहिनि मुस्लमान, ईसाई, यहूदी, साबईन। साबईन केरु आहिनि? मुस्लमान हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती, ईसाई हज़रत ईसा अलैहिस्सलाम जा मञींदड़, यहूदी हज़रत मूसा अलैहिस्सलाम जा पुल। पोइ हज़रत नूह अलैहिस्सलाम जी क़ौम कंहिंखे ख़बर न आहे त इन जी क़ौम साबीन आहे। छा नूह अलैहिस्सलाम जी क़ौम खे साबीन चइबो? अचे थो तफ़सीर इब्न कसीर में।
अब्दुर्रहमान बिन ज़ैद जो ही कोल दर्जा त साबईन चवंदा हुआ त हू हज़रत नूह अलैहिस्सलाम जा पोइ लॻा आहिनि। माना हाणे ख़बर पई थी जेके साबईन आहिनि इहे नूह अलैहिस्सलाम जा क़ौम आहिनि। हाणे इहे केरु आहिनि? मौलाना सैयद सुलेमान नदवी रहमहुल्लाह साबीन खे क़दीम हिंदुस्तानी हाकू मञींदो। माना इहे जेके नूह अलैहिस्सलाम जी क़ौम इहा हिंदुस्तानी आहिनि, जेके इंडिया में हिंदू आहिनि। उहे मजूसी साबीर आहिनि जिन में क़दीम ईरान ऐं क़दीम हिंद जा बादशाह बि दाख़िल आहिनि। इहो रेफरेंस हितां मां वरितो आहे। मुख़्तसर ही त हिकु मशहूरु शख़्सियत जंहिंसां हिंदुनि खे घणी अक़ीदत आहे, जेका हिननि जे रग वेदनि में नालो ॾिनल, उन नालो आहे महानोब। हाणे जे पंहिंजी इल्हामी किताबनि में जेके आयतूं आहिनि उन में नालो अचे थो महानोब। इन खे ॼाणनि था। ॿोॾ जी तबाहीअ खां के ॿेड़ीअ में सुवार थी निकितो, साणुसि गॾु 7 उहो मशहूरु रशीब हुआ। मुहानो ॿिनि लफ़्ज़नि जो मुरकब, महा जी माना अज़ीम, नो बिना शक जे हज़रत नूह आहे। अमलन ही मञियो वञे थो त हिंदुस्तान इन अज़ीम ॿोॾ खां फ़ौरन बाद आबाद थियो, जंहिं सॼी दुनिया खे वीरान करे छॾियो। तंहिंजे करे नूह अलैहिस्सलाम इन्हनि जे पंहिंजे वेदनि में आयत आहे, चए थो मनू नूह अलैहिस्सलाम लाजवाब शख़्सियत, इंसाननि जो नुमाइंदो, समूरो इंसान जो पीउ, ॿोॾ खां बाद आदम सानी ऐं पहिरीं शरीयत शुरू कंदड़ो। अमलन ही मञियो वञे थो त हिंदुस्तान इन अज़ीम ॿोॾ खां फ़ौरन बाद आबाद थियो, जंहिं सॼी दुनिया खे वीरान करे छॾियो। हाणे ॻाल्हि इहा आहे त हैरत अंगेज़ ॻाल्हि हीअ आहे त हिंदू पंहिंजे ज़िंदगीअ जे तमामु अहम ऐं मशहूरु वाक़िअनि, मामलनि ऐं पंहिंजे समूरनि अवामी यादगारुनि जी तारीख़ या सन खे हिकु ॿोॾ जे ख़तमु थियण जे वक़्त खां ॻणनि था। माना जॾहिं ॿोॾ आई त हाणे उनजा सभु साल उन ॿोॾ खां शुरू थियनि था। ॿोॾ खां पोइ हर 60 साल खे हिकु साल सम्झंदे उन्हनि सालनि खे पंहिंजी समूरी अवामी ज़ाती वाक़िअनि खे ॻणनि था। माना इहा ख़बर कंफर्म थी उलमा खां त इहे साबईन इहे हिंदू आहिनि ऐं इहे हज़रत नूह अलैहिस्सलाम जी क़ौम मां आहिनि। उन खां पोइ हिंदुनि वटि 7 पैगम्बरनि जा नाला अचनि था, जिन खे हू चवनि था त न इहे पैगम्बर न आहिनि बल्कि भॻवानु इंसानी रूप वठी दुनिया में आयो आहे। जीअं ईसाई चवनि था हज़रत ईसा लाइ, ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लाइ बि हाणे आस्ते आस्ते तयारु पिया था थियनि त इन खे चवंदा त इहो अलाह हो, माना मीम जो पर्दो करे अलाह ज़मीन ते लथो आहे। इहे हिकिड़ी क़ौम में हिकिड़ी ख़राबियूं पैदा थींदियूं आहिनि जो नबियुनि खे अलाह करे छॾींदा आहिनि। त हिंदुनि पंहिंजनि 9 पैगम्बरनि खे अलाह करे छॾियो ऐं आख़िरी जेको रूप अचिणो आहे उन जे किताबनि में आहे त ईंदो, ऐं उन जो नालो आहे कल्की अवतार। हालांकि कल्की अवतार जेको आहे त इन जो जेको तर्जुमो निकिरे थो महमूद, याने कल्की अवतार रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको अची चुको आहे। ऐं कल्की अवतार जेको हुन जे आयतुनि में अचे थो त जेको तलवार खणंदो, घोड़े ते चढ़ंदो, रेगिस्तान में पैदा थींदो, अहिड़ियूं निशानियूं आहिनि जेके ठक वञी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मिलनि था। वरी ॿुध मज़हब में अहमद खे उम्मी चवनि था, अमिलियत जंहिंखे बाद में अभा चवनि था, जंहिंमां मुराद अहमद आहे। इहा ॻाल्हि गौतम बुद्ध वेदनि जे ज़बानी ॿुधाए थो। ऐं उन खां पोइ त परमात्मा इहो अलाह खे जो नालो आहे हिंदीअ में, त अग्नि माना उहो जेको पैगम्बर उहो इंसानु आहे जेको इबादत गुज़ारण खां ख़ुशि थींदो आहे। माना नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजी इबादत सां ख़ुशि थींदो। हाणे पैदा थो थिए त इहो त ख़बर पई त हिंदू हज़रत नूह जी क़ौम आहिनि ऐं इन्हनि जा जेके वेद आहिनि बक़ौल हुननि जे त इहे बि क़ुर आहे, हुननि जो जेको आसमान मां लथो आहे। हाणे असां इन्हनि खे कीअं चेक कंदासीं? असां ईअं चेक कंदासीं त असां वेदनि जूं आयतूं खणंदासीं, उन जी माना कंदासीं, पोइ उनखे क़ुर मां ॻोल्हींदासीं। इहा कुझु मां कोशिशि जेका कई आहे तव्हांखे ॿुधायां थो। मिसाल तौरु वेद जी आयत आहे 1815। इन जो तर्जुमो आहे इस दुनिया के बनाने वाले के लिए तारीफ़ है। असां वटि इक्वलेंट आयत कहिड़ी आहे? अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, तमाम तारीफ़ अल्लाह के लिए जो तमाम जहानों का परवरदिगार है। वरी ॿी ऋग्वेद जी ॿी आयत आहे जो देने वाला रहीम है। असां वटि उनजो तर्जुमो अर्रहमान रहीम जो रहमान रहीम आहे। वरी ऋग्वेद जी आयत आहे जेकी हिंदीअ में बि तर्जुमा हमको हमारे फ़ाइदे के लिए सीधे रास्ते पर लगा। ऐं क़ुरान में इहदिन सिरातल मुस्तकीम, असां हमारे सीधे रास्ते की रहनुमाई फरमा। ऋग्वेद में वो अज़ीम ज़मीन आसमान का मालिक है, वो ऐश्वर हमारी मदद करे। इन जे क़ुरान में अलम तलम, छा तव्हांखे ख़बर न आहे? अल्लाह लहू मुल्क समावात वल अर्द, ज़मीन आसमान जी बादशाही रब जी आहे। वमा लकुम मिन दूनिल्लाह मिन वलियुम वला नसीर,
ऐं उहो ई तव्हांजी मदद कंदो। अलाह खां सवाइ ॿी कंहिं हस्तीअ खे रब चए थो मूं पावर ई कोन ॾिनो आहे जो तव्हां न खां घुरो त तव्हांखे कमु करे ॾिए। वरी अचे थो त परमात्मा माना अलाह सभु मखलूक को बनाता है। ऐं क़ुरान में चए थो व ख़लक़ कुल शईन फ़क़द्दरहू तक़दीरा, उसने हर मौजूद चीज़ को पैदा किया। माना रग वीद जूं आयतूं ऐं क़ुरान पाण में मिलनि थियूं जंहिंमां ख़बर पए थी। जीअं मिसाल तौरु बाइबल जूं काफ़ी आयतूं क़ुरान सां मिलनि थियूं, गारंटी कान्हे का त बाक़ी आयतूं बि मिलंदियूं, छो त हिननि हथ सां विध में शयूं बि विधियूं आहिनि। सिर्फ़ु क़ुरान आहे जेको अलाह जो सचो आहे। वरी अचे थो रगवीद में 784 हिक ते खुदा एक है, वो मेहरबान खैरात करने वाले आदमी को रिज़्क़ देता है। क़ुरान में अचे थो वो अनफ़िकू माना अलाह जे रस्ते में ख़र्च कयो खैरन हलाल मां लि अनफुसकुम, इन में तव्हांजो फ़ाइदो आहे। इन तुक़रिदुल्लाह करज़न हसना, जे अलाह खे कर्ज़ु ॾींदो चङो, युज़ाइफ़ु लकुम, त हिते तव्हांखे वधाए ॾींदो ऐं आख़िरत में बि। वरी लिखे थो परमात्मा माना अल्लाह खाता नहीं दूसरों को खिलाने का इंतज़ाम करता है। रबी जी आयत आहे असांजे क़ुरान में, वह युतइम वला युतअम, वो सबको खिलाता है उसको खिलाया नहीं जाता। उन खां पोइ चए थो त इस परमेश्वर की कोई मूर्ति नहीं बन सकती, माना अल्लाह जो को बि बुत नथो ठही सघे। हाणे हे हुननि जे रगवी जी आयत आहे त अल्लाह जो को बि बुत या उनजी तस्वीर न थी सघे। क़ुरान में लई सक मिसली शयन, माना अल्लाह साईं जी कंहिंसां मुशाबत थी कान थी सघे। ॿई आयतूं बराबरि आहिनि। सब डायरेक्शन सिमतें उसकी हैं, माना ऑल डायरेक्शंस बिलोंग टू अल्लाह। क़ुरान में जो वलिल्लाह मशरिक़ वल मग़रिब, माना सब शइ अल्लाह जी आहे। दुनिया का खालिक मशरिक़ मग़रिब ऊपर नीचे सब जगह है। क़ुरान में चए थो फ़अइनमा तुवल्लू, काॾे बि मुंहुं फेराईंदो फ़सम वजहुल्लाह, उन पासे तव्हां अल्लाह जे, सो तुम जिधर भी मुंहुं फेरो अल्लाह की ज़ात है वो तव्हांजे साम्हूं। वरी अचे थो रगवी जी आयत नंबर 185, हिन दुनिया जे बनाईंदड़ जी तारीफ़ आहे, हू परमात्मा माना अल्लाह आहे। क़ुरान में अचे थो वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, साॻी माना जो ॾियण वारो राम आहे, माना रज़ाक, राम माना रिज़्क़ ॾियण वारो। अल्लाह ताला क़ुरान में चए थो मां उरीद मिनहुम रिज़्क़ुन, ऐं तव्हां माण्हुनि मां को पैसनि ॾोकड़नि रिज़्क़ जी उमीद कोन थो रखां। वमा उरीद ऐं युतिमून, मां रुगो इहो न इहो थो चाहियां त तव्हां मूंखे मानी खारायो। इन अल्लाह हुव रज़ाक, अल्लाह ई आहे सभु कंहिंखे ॾियणु रिज़्क़ ॾियण वारो। ज़ू कुवतुल मतीन, जेको वॾो ताक़त वारो आहे। तंहिंजे करे हदीस पाक में अचे थो इन अल्लाह ताला फरमाए थो या इब्न आदम, ए आदम तफ़रग़ ले इबादती, तूं पंहिंजे वक़्त जो ॻच हिसो मुंहिंजे ज़िक्र ऐं निमाज़ में क़ुरान पढ़ण में गुज़ार। अमला सदर ग़नन, त आउं तुंहिंजे दिलि खे ग़नी करे छॾींदुसि। व असद फ़क़्रक, ऐं तुंहिंजी फ़ाका कशी या तुंहिंजी गुरबत ख़तमु करे छॾ। व इला तफ़ल, पर जेकॾहिं ईअं न कंदे ऐं ॻच हिसो मुंहिंजे लाइ न कढंदे, मलात यदई शुगलन वलम असुद, त पोइ अहिड़ो बिज़ी करे छॾींदोसांइ, एॾो बिज़ी करे छॾींदोसांइ दुनिया जे चकरनि में, जो इन मां तुंहिंजी उहा कमज़ोरी या तुंहिंजी गुरबत मिटंदी बि कान। उन खां पोइ रगवी में अचे थो अव्हां जो जिस्म आख़िरकार रख खाक थी वेंदो। परमात्मा माना अल्लाह जी इबादत फ़रमान बरदारी कर। क़ुरान में अचे थो वला तदो मा अल्लाह इलाहन आख़िर, अल्लाह सां गॾु ॿिए कंहिंखे बि न सॾ। ला इलाहा इल्ला हू, सभु पावर हुन पंहिंजे हथ में रखिया आहिनि, बख़्शण जा, ॾियण जा, ॿुधण जा। कुल शइ हालिकुन, हर शइ तबाह बर्बाद थी वेंदी, इल्ला वजहू, सवाइ अल्लाह ताला जे चहिरे जे। लहुल हुकुम, सॼो पावर हुन जा हलंदा। व इलैहि तुरजोन, उन ॾींहुं तव्हांखे मोटी अचिणो आहे। वरी रगवे में चए थो ए परमात्मा माना ए अल्लाह असांखे पंहिंजे तहफ़ुज़ लाइ सिधे रस्ते ते हलाए। क़ुरान में अचे थो इहदिन सिरातल मुस्तक़ीम। वरी अचे थो ए परमात्मा तूं अज़ीम आहीं, ज़मीन आसमान जो मालिक, असांजी मदद कर। रगवेद में क़ुरान में अचे थो कालू जेतना बिलक अमंत मिनल लाइबीन, माण्हू एतिराज़ पिया कनि त रसूल सलम तो छा क़ुरान सचो आंदो आहे या असांजा मज़ाक थो करी। चवणु लॻो न, काल रब्बुकुम रब्बु समावात अल अर्द, तव्हांजो रब उहो आहे जंहिं ज़मीन आसमान पैदा कया, अल्लज़ी फ़तर, हुन जंहिंखे हुन पैदा कयो आहे। व अना ज़ालिकुम मिन शाहिदीन, मां इन ॻाल्हि ते शाहिद आहियां। ऐं उन खां पोइ रगवीद में चए थो ईश्वर अल्लाह आहे, कुल काइना जो मालिक आहे। अल्लाह आहे कुल मखलूक़ात जो मालिक, हू हाज़िर नाज़ुर, बेमिसल बेनज़ीर आहे। क़ुरान थो चए कुल अल्लाहुम, चओ ए मुंहिंजा रब, मालिकल मुल्क, सॼी मुल्कनि जो तूं बादशाह आहीं। तुतिल मुल्क मंतशा, जंहिंखे चाहीं बादशाही ॾेई। तंज़िल मुल्क में मंतशा, जंहिंखां चाहीं बादशाही फुरी।
तुइज़ मन तशा जंहिंखे तूं इज़त ॾी, व तुज़िल मन तशा जंहिंखे तूं बेइज़्तो करी, बियद कल ख़ैर तुंहिंजे हथ में हर भलाई आहे, इन कला कुल शैन क़दीर तूं हर शइ ते क़ादिर। हाणे इहे टिनी आयतुनि जो क़ुर में साॻी माना। वरी अचे थो त अलाह सभु परजा मख़लूक जो ठाहींदड़ आहे, हू कंहिंसां नफ़रत नथो करे। क़ुर में अलाह ख़ालिक़ कुल शैन, अलाह हर शइ खे पैदा कयो आहे, व हू अला कुल शैन वकील, हू हर शइ ते वकील आहे। वरी अचे थो रगवीद में ख़ुदा हिकु आहे, हू महिरबान अताऊं करण वारो आहे। अलाह ताला फरमाए थो, हे थो चए न वधीक अलाह हिकु आहे। हाणे मज़ेदार ॻाल्हि त हिननि जे वेदनि में आहे त अलाह हिकु आहे ऐं अता करण वारो बि अकेलो आहे। क़ुर में अचे थो वकाल अलाह ताला फरमाए थो ला तत्तखिज़ू इलाहिन निस्नैन, ॿ अलाह न करे वठो। ईअं न चओ त हाणे मां हिन खां घुरंदुसि, वॾो बुज़ुर्ग आहे, हे वरी अलाह खे वञी चवंदो माना ॿ अलाह थी विया। चए थो अलाह ॿ न आहिनि, इन मां हूअ इलाहू वाहिद, सभु फ़ैसिला अलाह अकेलो थो करे, त इन करे डायरेक्ट उन खां घुरो। फ़ इहा या फ़रहबून, काॾे था भटको, कहिड़नि दरनि ते काॾे था डुको। जीअं शाह लतीफ़ चयो आहे त ॾातार ॾुख कया पाणा मथे मंगणे मुंहुं दर छॾियो पिनी कोह ॿिया। त हिते बि अलाह चए थो तव्हां काॾे था डुड़ो। लहू मां फिस्समावात वलड, चए थो सॼी प्रॉपर्टी ज़मीन आसमान जी चए थो अलाह जी आहे। व लहुल दीन वासबा अफ़ गैर अलाह ततकून, पोइ अलाह खां सवाइ ॿिए कंहिंखां था तव्हां डिॼो। ऐं ॿियो त इहा आयत जॾहिं अचे थी त हिंदू बि चवनि था पंहिंजे असली इल्हामी किताबनि में त अलाह हिकु आहे, उन हिक खां घुरो। त असांखे अलाह ताला सेखारे थो, चए थो तव्हां वञो इन्हनि ॾे कुल या अहलल किताब, चए थो तव्हां वटि बि सहीफ़ आहिनि न इस्लामी, तालो अचो असां सां गॾु वेहो, इला कलमतिन सवाइन बैनना व बैनुम, घटि में घटि उहे आयतूं कढूं जंहिंमें तव्हां ऐं असां हिकु जहिड़ा आहियूं। हे क़ुर जी असांखे हुकुम आहे। हे मां जो लेक्चर छाजे लाइ तयारु कयो, हिन आयत जे करे। त अलाह फरमाए थो त उन्हनि खे चओ जेके चवंदा असां वटि सहीफ़ आहिनि इस्लामी या अलाह जा क़ुर आहिनि, त खणी अचो कुल या अहलल किताब, ए अहले किताब अचो, तालो हेॾां अचो, इला कलमतिन सवाइन बैनना बैनकुम, घटि में घटि उन्हनि आयतुनि ते अचो वेहूं जेके तव्हां ऐं असां में कामन आहिनि। ऐं कहिड़ियूं कामन आहिनि, अलाह चयो मूंखे ख़बर आहे कहिड़ियूं कामन आहिनि। पहिरियों नंबर 1 अल्लाह न बुद इल्लल्लाह, अलाह खां सवाइ असां कंहिंजी इबादत कोन कंदासीं। वला नुशरिक बिही शैया, अलाह सां असां कंहिंखे शरीक कोन कंदासीं। त हे वॾो बुज़ुर्ग पहुतल आहे, त हिन करे अलाह मां असांखे पुटु वठी ॾींदो, इहो शिरक आहे, असां इहो शिरक न कंदासीं। वला यतखिज़ बादना बादन अरबाबिन में दून ला, नई वरी कंहिं बि शख़्सियत खे अलाह जे जाइ ते का पोज़ीशन ॾींदासीं त हे बि असांजा कमु कंदो। फ़इन तवल्लव, पर जेकॾहिं तव्हां इहे आयतूं खणी न ईंदव ऐं चवंदो न बाबा न, त असां नथा अचूं तव्हां वटि, जे तव्हां पुठी ॾींदव फ़कूलू, त उन्हनि खे ॿुधाए छॾ, कुलु शहदू, त पोइ शाहिद रहो बे अन्ना मुस्लिमून, त असां त अलाह जूं सभु ॻाल्हियूं मञूं था। ऐं इहो साॻी शइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़त में सभिनी वॾनि मज़हबनि ने लिखी मोकिली। इहो साॻियो ॻाल्हि हिन में लिखियलु आहे त जेको आहे सो तव्हां अचो असां सां उन्हनि ॻाल्हियुनि ते त भला वेहो न जेके तव्हां ई असांजे विच में कामन आहिनि, ॿियूं त तव्हां मटायूं आहिनि, पर जेके बचड़ियूं आहिनि अचो असां वटि। हाणे तव्हां चवंदो त हिंदू मूर्तियूं था कनि। हाणे जॾहिं की हिंदुनि जे वेदनि में आहे त भई अलाह हिकु आहे, उन खां घुरणो आहे, त पोइ मूर्तियूं छा आहिनि, इहा पुछबो हिंदुनि खां। हिंदू छा था चवनि, हिंदू था चवनि, इन जी मां रेफरेंस कयो आहे, द मूर्ति इज़ लाइक अ वे टू कम्यूनिकेट विद डाइटी, माना चवनि था त जेका मूर्ति असां जूं आहिनि इहे सभई बुज़ुर्गनि जी शिकिलनि जूं आहिनि। बुज़ुर्ग मरी विया, असां साड़े छॾिया, असां वटि क़बरूं आहिनि कोन, असां उन्हनि जे उन बुज़ुर्ग जी मूर्ति ठाही आहे, तस्वीर रखी आहे। हाणे असांखे इहो असांजे मज़हब में हिंदू चवंदा त आहे त इन मूर्तीअ में साह कोन्हे, इहे बुज़ुर्ग भॻवान सां गॾु जन्नत में वेठा आहिनि। लेकिन मूर्ति मोबाइल वांगुरु असांजी कमु थी करे, हुन जूं अखियूं असांजी पिक्चर थी कढे ऐं हुन जो कम्यूनिकेट करे थी। त मूर्ति इज़ लाइक अ वे टू कम्यूनिकेट विद डाइटी, माना हितां मोबाइल वांगुरु हुन ॾे आवाज़ु वञे थो ऐं हुन बुज़ुर्ग खे ख़बर पए थी त मूंखे पुटु खपे, त ड्रोड़ी भॻवान जे पेरनि में पई ऐं वञी असांखे कमु कराए थो ॾिए। इहो हिननि जो अक़ीदो आहे। हाणे छाकाणि त हिन वटि क़बरूं कोन्हनि असां, अच्छा तंहिंजे करे अलाह ताला थो चए यअबदूननी, घुरो त सिर्फ़ु मूंखां घुरो, ला युशरिकून बि शइ आहे, हिकु तिर जेतिरी शइ सां मूंसां शिरक न कयो। वमन कफ़र बाद ज़ालिक, चए थो अहिड़े क़ुर जे ॿुधण खां पोइ बि जेकॾहिं केरु न सुधरंदो ऐं कुफ़ुर कंदो फ़उलाकुमुल फ़ासिकून, त पोइ फ़ासिकनि। हाणे माण्हुनि खे था धोखो ॾियनि त साईं हिंदू बुतनि जी पूॼा था कनि, अफ्रीका जा बुत बुतनि जी पूॼा था कनि, इहो वॾे में वॾो धोखो आहे। ॿुधो, हे मां रेफरेंस कयो आहे। लोगों को ये धोखा दिया जाता है कि असल शिर्क पत्थर की मूर्तियों को पूजने का नाम है, जबकि गैर हाजिर नेक लोगों को पुकारना शिरक नहीं। गालिया न, कोई कौम भी पत्थर को नहीं पूजती,
बल्कि अपने नेक लोगों की शक्ल में मूर्तियां बनाती है, चाहे वो पत्थर की, चांदी की या सोने की। दर हकीकत नेक लोगों की मूर्तियां बनाने का मकसद ये है कि इनके तवसत से हाजिर रवाई की जाए। तंहिंजे करे हिननि जेके मूर्तियूं रखियूं आहिनि कम्युनिकेशन लाइ रखियूं आहिनि। ऐं हालांकि इहो थिए कोन थो, छाकाणि त असांखे रसूल सलाम ॿुधाए छॾियो आहे। अल्लाह ताला रसूल फरमाए थो इनमा नस्मतुल मोमिन ताइरुन या अलग फिशर जन, चए थो जेके बि नेक मोमिन आहिनि न उन्हनि जो रूह हिन क़बर में कोन्हे, इन्हनि जो रूह हिन वक़्तु जन्नत में आहे, पर पखीअ में आहे। इनमा नस्मतुल माना रूह अल मोमिन, मोमिन जो। हाणे इहा ग़ैब जी ख़बर केरु ॾींदो? अल्लाह जो रसूल ॾींदो न, ॿियो केरु? असां ॿिए जे चवण ते कोन हलंदासीं। चए थो हर नेक माण्हूअ जो रूह ताइरुन माना पखीअ में आहे, या लको लड़के पे थो फी शजरिल जन्नत, जन्नत जे शजर वणनि ते, ऐं उहो उते रूह रहंदो हता यरज इला जसदी योमल युबस, जॾहिं क़यामत थींदी त पोइ हिन क़बर में ईंदो। हिन वक़्तु क़बर में मोमिन जो कंहिंजो बि रूह कोन्हे। असांखे त इस्लाम इहो थो चए। हिंदू वीचारा असांखां वधीक सियाणा आहिनि, हो बि चवंदा हिते कंहिंजो रूह कोन्हे, पर हुन रूह ताईं आवाज़ु पहुचाइण लाइ असांखे मोबाइल खपे। हुननि त मोबाइल लॻाई, असां वटि त मोबाइल बि कान्हे का। ऐं ॿियो वरी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त अन अरवाह शुहदा फी हवासिल, शहीदनि जा रूह वरी सावनि पखियुनि में आहिनि। तईर ख़ुदर, तईर माना पखी, ख़ुदर माना साओ। हे सही मुस्लिम हदीस आहे। लहा कनादील मोलकतुन बिल अर्श, सोननि घरनि में ऐं कनादील में लड़कनि थियूं अर्श ते, उते रहनि था। तसरह मिनल जन्नत हैशात, जन्नत में घुमनि फिरनि था, सॼो ॾींहुं वञनि था, सावा पखी खाई पी अचनि था। सुमतावी ला तिलक, राति जो वरी अची पंहिंजे घर में रहनि था। फतल अलैहिम रब्बुहुम तिलान, कॾहिं कॾहिं अल्लाह ताला निहारियो सां ॻाल्हाईंदो आहे ऐं चवंदो अथनि त हल तश्तहून शैया, चए मुंहिंजा शहीदो डू यू वांट समथिंग, डू यू नीड समथिंग। इहो जॾहिं चवंदा न साईं न सभु कुझु आहे। वरी ॿियो दफ़ो जॾहिं टियों दफ़ो थो पुछे, पोइ सोचे छा था चवनि? कालू या रबी, चए हा हा साईं, या मुंहिंजा रब। नुरीद माना असां चाहियूं था, वी विश अंत रुद्द मोटाए अन अरवाह ना असांजे रूहनि खे फी अजसाद न असांजे जिस्मनि में। छाजे लाइ? हता नुक़्तल फी सबिल मरतन उखरा, त जीअं क़बर मां उथी वरी तुंहिंजे नाले ते शहीद थियूं। माना शहीदनि जा रूह बि हिन में न आहिनि, उहे इजाज़त था घुरनि त असांखे छॾ। त अलाह छा थो चवनि? फ़काल इन्नी कदु कज़ईत, कज़ईत माना मुंहिंजी डिसीशन थियल आहे। चए थो बेशक मुंहिंजी डिसीशन थियल आहे, अनहुम ला जऊन, कंहिंजो बि रूह क़बर में न वेंदो जेसि ताईं मां सूर न पोखींदुसि। तंहिंजे करे हिन ॻाल्हि में असांखां हिंदू त अञा एडवांस आहिनि। हो त चवंदा त असांजा सभु जेके बुज़ुर्ग आहिनि जन्नत में वेठा आहिनि, पर असां कम्युनिकेशन मूर्तीअ जे थ्रू था कयूं। असां वटि त मूर्ति बि कान्हे जेका कम्युनिकेशन करे। ऐं जॾहिं असीं वञी क़बरुनि ते बीहूं था जंहिंमें रूह ई कोन्हे, मां कोन थो चवां, अलाह जो रसूल थो फरमाए। अलाह जो रसूल चए थो शहीद बि कोन्हनि, अलाह चए थो मां न मोकिलींदुसि शहीद। तंहिंजे करे इहे आहिनि जेके कॉमन शयूं। तंहिंजे करे अचे थो ऋग्वेद में अचे थो त अल्लाह अकबर कबीर अज़ीम इबाद लाइक़ा। वरी ऋग्वेद में हू आहे ख़ालिक मालिक परवरदिगार कुर्बतर फैज़न सां। इन जो आयत आहे, चए थो हू अल्लाह ख़ालिकुल बारिउल मुसव्विर लहुल अस्माउल हुस्ना, अल्लाह ताला पैदा करे थो, शिकनियूं ॾिए थो ऐं हुनजा नाला आहिनि सभु सुहिणा। युसब्बिहु लहू मा फिस समावाति वल अर्द, जेको कुझु ज़मीन में आहे उहो अल्लाह जी फरमान बरदारी थो करे। व हुवल अज़ीज़ुल हकीम। तंहिंजे करे हदीस में अचे थो इन लिल्लाह तिसअत व तिसईन अस्माअतन, अल्लाह जा 99 नाला आहिनि। इल्ला वाहिदन मन अहसा दख़ल जन्नत। तर्जुमो ॿुधो, हज़रत अबूर फरमाए थो त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा 99 नाला आहिनि, यानी हिकु घटि 100। जेको शख़्स हुनखे यादि कंदो जन्नत। यादि जो मतिलबु त रटे न, यादि माना हुन ते अमल बि करे। जेकॾहिं लिखियलु आहे त अल्लाह ख़ालिक आहे, अल्लाह राज़िक आहे, त पोइ इहो यकीन रखे त रिज़्क़ सिर्फ़ु अल्लाह ॾींदो, ॿिए वटां कोन मिलंदो। इन्हनि नालनि जे ते ज़िंदगी गुज़ारे। ऐं पोइ चए थो त अल्लाह खां परमात्मा खां को बरतर ऐं आला वॾो न आहे, हू कुल काइनात ते पखिड़ियल आहे। अल्लाह हिकु आहे, सभिनी खे खाराए थो, हुनखे को बि नथो खाराए। इन ते अल्लाह ताला आयत आहे कुल गैर अल्लाह अतख़िज़ वलियन, तव्हां अल्लाह खे छॾे ॿियनि खे वली करे कारसाज़ कयो था। फातिर समावात वल अर्द, जंहिं ज़मीन आसमान खे पैदा कयो आहे, हूअ युतिम वला युतम, हू ई खाराए थो, हुनखे केरु कोन थो खाराए। ऐं कुल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां ऐलान कयो, इन्नी उमिरि त मूंखे अल्लाह जे तरफ़ां इहो डायरेक्शन अची चुको आहे, अन अकून अव्वल मन असलम, त मां तव्हां सभिनी खां अल्लाह जो फरमान बरदार थियां। वला तकूनन मिनल मुशरिकीन, ऐं शिरक वारनि मां तव्हां न थियो। ऐं उन खां पोइ
दुनिया जो मालिक ओभर ओलह ॾखण उतर हेठि अलाह जो आहे, सभु तरफ़ हुन जा आहिनि। उते ॾिसी ॾिए थो भॻवानु माना अलाह, ऐं अलाह जी नज़र अखि चहिरो हर तरफ़ आहे। क़ुर में अचे थो वलिल्लाहि मशरिक़ वल मग़रिब, मशरिक़ ऐं मग़रिब माना ऑल डायरेक्शंस बिलोंग टू अलाह, सभु तरफ़ अलाह जा आहिनि। फ़अैनमा तुवल्लू, जेॾे बि निहारींदव, मथे निहारियो, हेठि निहारियो, हेॾे निहारियो, फ़सम वजहुल्लाह, तव्हांखे अलाह ई नज़र जो चहिरो नज़र ईंदो। इन अलाह वासिउन आहिनि। बहरहाल टाइम ख़तमु थी वियो आहे, त इन मां असांखे ख़बर पई त असां दुश्मनी न कयूं। हिन वक़्तु जुरवानवाला में ईसाइनि ते हमिलो करे उन्हनि जा चर्च ऐं शयूं साड़ियूं अथनि। जेकॾहिं कंहिं हिकिड़े माण्हूअ ग़लती कई आहे त सज़ा उनखे मिलणु खपे, या उनजे बिरादरी जे माण्हुनि जा वञी चर्च साड़जनि। इहे पेट भरो जेब भरो अंधा मौलवी आहिनि जंहिंजो इहो कमु आहे। भाई इस्लाम में बाद हिकिड़ो माण्हू खून थो करे, तव्हां उनखे सज़ा ॾींदव न। जेकॾहिं हिकिड़े माण्हूअ कई आहे का ॻाल्हि, त उनखे पकड़ियो, उनजे भाउ खे पकड़ण जो जवाज़ कोन्हे, पुट खे पकड़णो जवाज़ कोन्हे। साॻे नमूने सां अलाह ताला हिंदुनि जा जेके आहिनि मंदर आहिनि, छा आहिनि, इहे बि उन्हनि जे लाइ मुक़दस आहिनि। असांखे हुकुम न आहे त असीं उन्हनि खे कयूं, न इस्लामी हुकूमत में कॾहिं इहो कमु थियो आहे। तंहिंजे करे असांखे बाक़ी पंहिंजे हिंदू भाउरनि खे असां एप्रोच कयूं क़ुर जे आयत मुताबिक़, त अदा अचो, तव्हांजा वेद क़ुर में केतिरियूं शयूं मिलनि थियूं, घटि में घटि अचो त इन ते असीं पाण में ॻाल्हायूं, हिक ॿिए खे ॾिसूं। इहो ई अलाह जो हुकुम आहे। ऐं असां हिंदुनि मां मुस्लमान थियाऊं, हिंदुनि मां असीं मुस्लमान थियाऊं। ऐं इहे नूह अलैहिस्सलाम जी क़ौम, उलमा ऐं सभिनी हदीसुनि मां साबित थियो त नूह अलैहिस्सलाम जी क़ौम आहे। इन्हनि जा वेद जेको हाणे मूं वटि अञा 100 खनि आयतूं आहिनि, तक़ाबुल कयो, टाइम मूंखे कोन्हे, इन मां ख़बर पई त हिननि जा वेद बाक़ाइदे क़ुर सां मिलंदड़ जो आयतूं आहिनि। हू बि हिकु अलाह में यकीन रखनि था। पर जीअं असां वटि ठग आहिनि, तीअं हुननि वटि बि ठग आहिनि। उहे वेठा आहिनि, उहो खीर पे त हारनि पथर ते, इहे सभु इनोवेशन्स आहिनि, इहे सभु बिदअतूं आहिनि। जीअं हिननि पैदा कयूं आहिनि, तीअं असांजे जेग भरो ऐं देग भरियो, जेब भरो ऐं देग, आधा देग में आधा जेब में मौलविन असां सां बि इहे शयूं कयूं आहिनि। अलाह पोइ असांखे तव्हांखे हिन सचे क़ुर ते पढ़ी, उन ते तर्जुमे सां पढ़ी अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वस्सलामु अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।